रियाज़ मां ख़बर ॾींदा हलो त उमिरे जी पांदीड़नि खे मस्जिदुल हराम वञण महिल सामान गॾु न खणी वञण जी हिदायत कई वई आहे। इहा हिदायत सऊदी शहरी दिफ़ा तरफ़ां जारी कई वई आहे ऐं ॼाणायो वियो आहे त सामान सबबु ॾुखाई ऐं ॿियनि खे परेशानी थींदी आहे। इन हवाले सां इंतिज़ामिया औरतुनि जी रहनुमाई लाइ औरत एहलकार बि मुक़ररु करे छॾियूं आहिनि। हरमेन इंतिज़ामिया मूजिबि उर्दू, अंग्रेज़ी, तुर्क, फारसी, फ्रांसी ऐं अज़बिक ॿोलियुनि में गाइड औरतूं पिणु मुक़ररु हूंदियूं। इन खां सवाइ इंतिज़ामिया तरफ़ां इहो बि ॿुधायो वियो आहे त उमिरे जी अदायगी लाइ ईंदड़ औरतुनि जी सहूलियत लाइ अच वञ लाइ वधीक लंघ ठाहिया विया आहिनि। मस्जिदुल हराम जे अंदरि ऐं ॿाहिरि 68 मुसला तयारु कया विया आहिनि ऐं 22 दरवाजा मुख़्तस कया विया आहिनि। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096 मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।